अॼु हिकु ॻाल्हि ॿुधायां थो असांजे डिपार्टमेंट जी। उहा इहा आहे त असांजा हर साल जेके छोकिरा हूंदा आहिनि जापान वेंदा आहिनि ऐं हिन साल बि असांजा 2 छोकिरा विया हुआ क्लास मां ऐं F60 बैच मां 2 विया, 17 मां कुझु 6-7 विया हुआ। हर साल इहे विज़िट ते वेंदा आहिनि। उन जे हिसाब सां असांजे क्लास में जेके जापान में थी आयल बॉइज़ हुया उन्हनि असांखे गिफ्ट ॾिना। हर हिकु छोकिरे खे हिकु तोहफ़ो वठी आया सभिनि खे ख़ुशि करण जे लाइ ऐं मूंखे जेको आहे ही मिलियो आहे। साहब असां हींअर जेको मौजूदु आहियूं HBL सालियानी फीस आहे मेरान यूनिवर्सिटी जी, उहा असांखे चवां अची वई आहे अंडर 30,000 ऐं उहा जमो कराइणी आहे। अॼु आशिर साहब पैसा कढे थो सर। हाँ वो शॉप वॉप जी ना है ख़बर को अथई तो वट को सिस्टम छा कयूं। हींअर वञा थो यूनिवर्सिटी खां फ्री थी करे सखर में मूंखे 2 या 3 कम आहिनि उहे कंप्लीट करणा आहिनि ऐं हिकिड़ो कमु त ख़ासि आहे जंहिंजे करे असां 2 ॼणा सखर में सिड़जी वञूं था। उहो आहे प्राइम मिनिस्टर वारो लैपटॉप जेको ख़राबु थी चुको आहे, जंहिंजा बटण नथा हलनि। बटण ख़राबु आहे, बटण ख़राबु आहे, जैक ख़राबु आहे, बैटरी ख़राबु आहे, सभु कुझु ख़राबु आहे। असां आयासीं JS हेड ऑफिस। असांजे जेके NIC ते सिमूं हुयूं उहे बंदि कराइणियूं हुयूं। काफ़ी 5 सिमूं जेके आहिनि असांजो भरिजी वियो NIC कार्ड। मां बि 2 सिमूं ऑफ करायूं, आशिर 1 ऑफ कराई। सो हाणे वञूं था प्राइम मिनिस्टर वारो लैपटॉप कराइण। उस्मान अंदर हूंदो आहे न? हा उस्मान अंदर ई हूंदो आहे न, अच न। अड़े यार NIC ID कार्ड जी कॉपी में खपनि। हो जुलाई का थोड़ा है कहीं डेटी कल मैंने पॉइंट था मैं लिख इतने डिशन से डेट ठीक है। आवाज़ है ना मतलब वो जैसे चीखने जैसी वाली आवाज़ नहीं होती क्रैक वाली, वो साउंड प्रोड्यूस करता रहता है तो फिर सेट हो जाता है, फिर खराब हो जाता है। त इहो साहब असांजो सॼो ॾींहुं जेको गुज़री वियो। पर हिकिड़ी आख़िर में इहा ॻाल्हि करणी आहे त यार प्राइम मिनिस्टर जा असांखे लैपटॉप त मिलिया आहिनि, पर अलाए छो हर कंहिं प्राइम मिनिस्टर लैपटॉप में जेके PM स्कीम असांजी निकिती हुई, जंहिं बि दोस्त खे मिलियो आहे का न का ख़राबी निकिती आहे। अलाए कहिड़ो फ़ाइदो आहे असांखे ॾिनो आहे इन्हनि। मतिलबु कंहिंजा कीपैड नथा हलनि, कंहिंजो स्पीकर ख़राबु आहे, कंहिंजो जैक ख़राबु आहे। मतिलबु हर हिकु वटि डिफरेंट फॉल्ट था निकिरनि। अलाए छो एॾी ख्वारिदी थिए। पाण खे बि मिलियो PM स्कीम जेका हुई, मूं वारे लैपटॉप जा बि कीपैड जेके आहिनि उहे सफ़ा ख़राबु थी पिया आहिनि ऐं मशीन अहिड़ी बेकार आहे छा ॿुधायां। मूवी बि माण्हू ॾिसे थो न, अगरि फुल HD मूवी उहा बि तव्हांखे मज़ो नथी ॾिए, उहा बि तव्हांखे मज़ो न ॾींदी छाकाणि हुनजो डिस्प्ले ई अहिड़ो ख़राबु आहे। तव्हां ई ॿुधायो पाण, अगरि कंहिं वटि हूंदो न ज़रूरु को न को फॉल्ट हूंदो, या त स्लो हलंदो हूंदो, या त जेको हुनजो माउस आहे या त ख़राबु हलंदो हूंदो। बाक़ी इहो असांजो ॾींहुं जेको अल्हम्दुलिल्लाह सही गुज़री वियो। बाक़ी मिलूं था तव्हां सां नेक्स्ट व्लॉग में। यारो यारी आख़िरी में हिकु ॻाल्हि चवणी, थैंक यू टू अब्दुल कदीर एंड मिनहाल ज़फ़र फॉर गिविंग अस बेस्ट लवली गिफ्ट्स। थैंक यू।